नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त गोटकी में खबर ॾींदा हलूं त हाई कोर्ट बार सखर जे नायब सदर एडवोकेट असगर अली पनियार के ला कॉलेज गोटकी जो प्रिंसिपल मुक़रर थियण ते पीपी ज़िला गोटकी जे डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी अब्दुल मजीद लाखो ऐं पीपी सिटी जे सीनियर नायब सदर अब्दुल गनी लाखो पारां हिकु तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब में पीपी ज़िला गोटकी जे डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी अब्दुल मजीद लाखो पारां नायब सदर हाई कोर्ट बार सखर एडवोकेट असगर अली पनियार के ला कॉलेज गोटकी जो प्रिंसिपल मुक़रर थियण ते गुलनि ऐं नोटनि जा हार पाराया ऐं मुबारकबाद ॾिनी। उन मौके तकरीब खे ख़िताब कंदे अब्दुल मजीद लाखो मशहूर कानूनदान एडवोकेट असगर अली पनियार के ला कॉलेज गोटकी जो प्रिंसिपल बणजण ते मुबारकबाद ॾिनी ऐं नेक ख्वाहिशन जो इज़हार कयो ऐं उम्मीद ज़ाहिर कई त एडवोकेट असगर अली पनियार पंहिंजूं समूरियूं सलाहियतूं कुतुब आणींदो, पंहिंजे नई मुंसिब के मौसर तरीक़े सां अंजाम ॾींदो। उन मौके ते एडवोकेट शौकत अली, राना ज़रीफ, राजपूत, सहाफ़ी मज़हर अहमद सिद्दीक़ी ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।